नेटवर्क पर 3 डिसंबर सकाफ़ती ॾियारे ऐलान खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि जीअं तंगोणी में बि जेको आहे मलाखड़ो मुनक़द कयो आहे, जंहिंमें मल्ल पहलवान जेको पंहिंजो ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। उन्हनि खां ॻाल्हि ॿोल पुछंदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ियूं जेके सहूलियतूं आहिनि, कहिड़ा मसइला दरपेश आहिनि, उन्हनि खे जेके ॿियनि रांदियुनि जी आहे उहो उन ॾींहं खे जेको 3 डिसंबर उनखे बि कीअं था ॾिसनि। जे 3 डिसंबर ते मलाखड़े जो ऐलान करायो आहे, टोपी उजरक जो मलाखड़ो आहे। हाणे बि सिंध टीवी वारनि जे तरफ़ां 3 ॾींहं सकाफ़ती मलाखड़ो हले थो। उनजी बि वॾी महिरबानी, जीअं असां सां हेॾो मतिलबु वॾो कुर्ब कयो आहे, हेॾी वॾी आवाम, हेॾो वॾो मलाखड़ो असां वॾा थोराइता आहियूं। सकाफ़त खाते वारा मुंडो आहिनि ई कोन, सिंध सेक्रेटरी आहे, डायरेक्टर सकाफ़त खाते वारो आहे, काश को लखे रुपया करोड़ रुपया खाई आहे, हथ राति कूड़ा बिल ठाहे मलाखड़ो करायो, फोटो ते ॾेखारे कूड़ा उहो मलाखड़ो कराइनि था, बसि उहे हथ राति बिल खाधियूं था वञनि, असां मलनि खे कुझु कोन था ॾियनि। डायरेक्टर स्पोर्ट्स ऐं सेक्रेटरी स्पोर्ट्स ॿई 1 नंबर जा करप्ट माण्हू आहिनि। लेब वारा किथे आहिनि, एंटी करप्शन वारा किथे आहिनि, जो हुननि खे मुंडी मज़मत तोड़नि। असां मल्ल पालवान जो रतो ऐं पघर जो पोरियो आहे, जेके उहे ॿई खाई आहे, सेक्रेटरी खाई उहो डायरेक्टर ॿई खाई आहे, करोड़ रुपया हड़प करे आहे, मिली भगत करे। असांजा मसइला आहिनि त जेके असां मुतालबा कयूं था असांजा पूरा न कया वञनि था। जेके असांजा वज़ीफ़ा सरकार जे तरफ़ां मुक़ररु कयल आहिनि, हिते असांजे दिलनि में अचनि था, उहे असांजा हड़प कया वञनि था। असां वज़ीर आज़म खां अपील था कयूं, वज़ीर आला मुराद अली शाह खां अपील था कयूं त असां मल पहलवान खे पंहिंजा वज़ीफ़ा मुक़ररु थियल मिलिया वञनि। असां मल पहलवान जेके बि आहियूं तालीम याफ़्ता आहियूं, असां मल पहलवान खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। 2000 में मां मल विड़िया 17 साल मल विड़दे थियो आहे। मां हिकु उमिरि जी टिकट खयां, साईं मोहम्मद अब्दुल्ला शाह था हुते चइनी पहलवान दसे मदीने पाए उमिरो करे आयो आहियां, ऐं सरकारी तौर ते पाकिस्तान जे तरफ़ां 12 मुल्क विड़ी आयो आहियां, ईरान में मशहद में उते मेडल खटे आयो आहियां, ऐं 2 लतीफ़ी अवार्ड खया आहिनि। उन खां अलावा पूरी सिंध में जेके बि मेला दरगाहनि जा आहिनि हिते कयूं था, ऐं हिते तंगवानी में वॾो मल जो शौक़ु आहे, वॾा ख़फ़्ती आहिनि। उस्ताद इलियास असांजो बहितरीनु पहलवान बि आहे ऐं मैनेजर बि आहे मलाखड़े जो, वॾा मल हुकूमत असां 12 मुल्क विड़ी वेठा आहियूं, असांखे हुकूमत कुझु बि कोन ॾिनो आहे, काश कोन। असांजे हिते बि पंहिंजे ज़ोर ते विढ़ूं था, ऐं 12 मुल्क वियासीं बि। मां पंजाब जे तरफ़ां वियुमि, पंजाब जो सेक्रेटरी हो फैसलाबाद जो मोहम्मद तैयब गिलानी, उन जे तरफ़ां वियासीं। असां सिंध हुकूमत अञा अधिकार ॾिनो आहे, ऐं मां पढ़ियल आहियां, इंटर पास आहियां। मां अपील थो कयां सिंध स्पोर्ट वारनि खे, या जेको सेक्रेटरी असां नओं आहे सिंध सेक्रेटरी, उनखे अपील थो कयां त असां पढ़ियल जेके पहलवान आहिनि उनखे नौकरी ॾिनियूं वञनि। सिंध तरफ़ां असांखे अहिड़ो को बि फंड या अहिड़ो जेको बि आहे असांखे का शइ न मिली आहे। भई असां इहा चाहूं था हुकूमत खे, अॻे बि अपील कयूं, धरणा आया आहिनि, हर शइ कई आहे। असांखे इंटरनेशनल रांदि खपे, सिंध सकाफ़त आहे, सिंध खे उजागर करण जे लाइ असां सिंध जी सकाफ़त, सिंध सुञाण मलाखड़ो आहे, पर इन मलाखड़े खे असांजा हुकुमरान जेके सिंध जा आहिनि उन नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। असां हुकूमत खे इहा अपील कंदासीं त असांजे मलाखड़े खे अॻिते वधायो वञे। जीअं जहिड़ी रांदि, हर रांदि आहे, क्रिकेट आहे या हॉकी आहे, कोॾी कोॾी बि असांजी रांदि में आहे, पर उन खे इंटरनेशनल कयो वियो आहे। रस्साकशी जेको आहे, जो रस्तो छिकंदा माण्हू ज़रूरत में छिकंदा, उन खे बि इंटरनेशनल कयो वियो आहे। असांजी मल आहे जेका उहा ईअं ई माना सकाफ़त खाते में ॾिनो अथऊं, उनखे त असां हुकूमत इहो कंदासीं त असांजी मल खे सरकारी तौर ते रजिस्टर कयो वञे। महिरबानी करे असां इहो मुतालबो आहे असांजो। ऐं असांजी जेका सकाफ़त सिंध जो मलाखड़ो आहे ऐं टोपी अजरक जो ॾियारो बि असां सां उहो ई आहे, साॻी ॻाल्हि आहे। असां सिंध जा सुञाण आहियूं ऐं टोपी अजरक असांजी सिंध जी सुञाण आहे। असां उनखे उजागर करण जे लाइ अञा अॻिते वधंदासीं। अहिड़ा प्रोग्राम हर ॻोठ में कराईंदा, हर शहर में कराईंदासीं। असां चवंदा सिंध असांजी अॻिते अचे। सिंध बि का क़ौम आहे, सिंध बि का क़ौम आहे, सिंध जा जोधा जवान आहिनि अञा सिंध खे जेके अञा ज़ाहिर कंदा अॻिते। ही प्रोग्राम बि उन हवाले सां कड़ी आहे हिकिड़ी। असां चवंदासीं त जेके ई असांजा सिंधी दोस्त आहिनि, ही सिंध सकाफ़त आहे। असांजे हे पैगम्बर ई सम्झो कि पहलवानी जो पेशो हले थो। बहितर इहो तरीक़ो थींदो त जेके शौक़ीन अचनि था उन्हनि खे दाद ॾियनि, उन्हनि जी इज़त कनि, उनखे इनाम इकराम ॾियनि, त अॻिते हे असांजी सकाफ़त जेकी आहे ॾींहों ॾींहुं वधंदी। न त असांजी सिंधी सकाफ़त जी मल्ला, कोडी आहे या ॿियूं अहिड़ियूं रांदियूं जेकियूं असांजियूं सिंध जूं असुली रिवायतियूं रांदियूं से ख़तमु थींदियूं वेंदियूं आहिनि। उन जाइ ते अंग्रेज़नि वारियूं रांदियूं असां वटि
जनम वठंदियूं वेंदियूं बहितर तरीक़ो इहो आहे असां ख़ासि करे सिंधी उजागर थियूं सुजाग थियूं त असां पंहिंजे सिंध जे हिन सकाफ़त खे हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रख जेतिरो थी सघंदो त असां सिंध जी सकाफ़त खे 3 डिसंबर में मल जे हिसाब सां कौडी जे हिसाब सां हर तरीक़े सां असां कोशिशि करे सिंधी सकाफ़त इन ॾींहं खे वधीक उजागर करे ऐं वधीक सुठे नमूने मल्हाइण जी कोशिशि कंदासीं। सकाफ़त ख़ातिर जेको आहे मलाखड़ो लड़े थो पोइ मुंहिंजो गवर्नमेंट को बि उस्ताद जो या कंहिं मल पहलवान जो क़दुरु न आहे कोई बीमार थिए थो उन लाइ इलाज न आहे ॿियूं कहिड़ी बि सहूलियतूं गवर्नमेंट उनखे नथी ॾे हे सिंधी सकाफ़त रांदि आहे असांजी जेको शौक़ु ॾिसंदा आहियूं असां पाण उस्ताद जो शौक़ु ॾिसणींदा पहलवान जो 3 डिसंबर खे असां ईद जो ॾाढो मल्हायूं था छो जो सिंधी माण्हुनि खे सकाफ़त खे नाज़ हूंदो आहे अज़र टोपियुनि ते नाज़ हूंदो आहे असां सिंधी वारनि खे सलाम पेश कयूं था। मलाखड़ा ये प्रोग्राम थियणु घुरिजनि 3 डिसंबर ते जीअं हीअ मेला सिंध जा मचंदा रहनि ऐं हीअ जेको आहे त हीअ अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं असीं सिंध टीवी जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। मौजूद मल पालवान ऐं शौक़ीन सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि चयो था सिंध टीवी जा तमामु थोरा तायूं जंहिं मेलो मलाखड़ो मुनक़द कयो आहे 3 डिसंबर आहे उनखे बि भरपूर नमूने सां ईद जीअं मल्हाईंदासीं असां वचन था कयूं त सिंध टीवी सथ सां ई रहंदासीं उन सां गॾु ई रहंदासीं।